कराची पुलिस हथां मबीना मुक़ाबले में क़त्ल थियल नौजवान के क़ातिलन की गिरफ्तारी लाइ चांडिया बिरादरी और मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंजीमुन के कारकुनन जो ॿिए ॾींहुं बि एहतजाजी मुज़ाहरो धरणो। नौजवान के क़ातिलन के गिरफ्तार करे सज़ा ॾियण जो मुतालबो। शहदादकोट में चांडिया बिरादरी और मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंजीमुन पारां कराची पुलिस हथां मबीना पुलिस मुक़ाबले में क़त्ल थियल नौजवान शहजादो चांडियो के क़ातिलन की गिरफ्तारी लाइ ॿिए ॾींहुं भी प्रेस क्लब खां मोतबर चांडियो SUP अगवान आसिफ सारगानी, PTI अगवान आसिफ चांडियो, SNP अगवान अनवर मुगल, आमिर चांडियो, अब्दुल चांडियो, अली रज़ा मक्सी ऐं ॿियनि जी अगवानी में हथन में बैनर खणी एहतजाजी रैली कढी कोटोमोटो चौक ते पहुची एहतजाजी मुज़ाहरो करे धरणो हणियो, सख़्त नारेबाज़ी कई। उन मौके ते अगवान मीडिया वारनि सां ॻाल्हाईंदे चयो त नौजवान शहजादो चांडियो रोज़गार सांगे कराची जी हिकु फैक्ट्री में कमु कंदो, जेको रोज़ाने हिकु दोस्त सां गॾु फैक्ट्री ईंदो वेंदो हो, जंहिंखे फैक्ट्री में वापसी ते पुलिस मोटरसाइकिल जा कागज़ चेक करण बहाने बीहारियो। संदसि दोस्त कागज़ खणी वापसि आयो त शरीफाबाद थाने ते पहुतो तो मोटरसाइकिल बीठल हुई पर नौजवान शहजादो चांडियो मौजूद न हो। जे बाद नौजवान के पुलिस हथां क़त्ल की खबर पई, जो मज़म्मत जोॻो अमल है। हिननि चयो तो नौजवान शहजादो चांडियो के क़त्ल में जी शफ़ाफ़ इंक्वायरी कराए मुलविस एहलकारनि के सज़ा ॾेई मुतासिर ख़ानदान सां इंसाफ़ कयो वञे। हिननि IG सिंध खां मुतालबो कयो त नौजवान शहजादो चांडियो के क़त्ल में मुलविस पुलिस एहलकारनि के सख़्त खां सख़्त सज़ा ॾेई समूरी सिंध में पखड़ियल बेचैनी ख़त्म कई वञे।